अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सुपिया सिंध वाइस ऐं आउं आहियां ज़ुएब ज़रदारी। नाज़रीन, अॼु असां इंतिहाई अहम मौज़ू ते गुफ़्तगू कंदासीं ऐं उहो आहे त कराची में हिकु भेरो ॿीहर दहशतगर्दी जी लहर पखिड़िजणु शुरू थी वई आहे। ऐं तव्हां ॾिठो त गुलिस्तान जौहर जे इलाइक़े में यूनिवर्सिटी रोड वटि रेंजर्स जो जेको ट्रांसपोर्ट कंपनी आहे उन जे मथां दहशतगर्दनि जो हमिलो थियो ऐं उन में 3 दहशतगर्द मारिजी विया, हिकिड़े दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं इन हमले खे रोकण जी कोशिश दौरान 3 रेंजर्स जा जवान शहीद थी चुका आहिनि ऐं 4 ज़ख़्मी आहिनि। ऐं उनखां पोइ जीअं ई शयूं क्लियर थियूं ऐं जेको गिरफ़्तार दहशतगर्द आहे उनखां मालूमात मिली त हू अफ़गान शहरी आहे ऐं जेके 3 दहशतगर्द मारिजी विया उहे बि अफ़गान शहरी हुया। ऐं सॼो उते उनजो जेको स्टेटमेंट आई आहे त हू इनखे टारगेट ई हुयो त हुनखे रेंजर्स हेडक्वार्टर खे निशानो बणाइणो हुयो। उनखां पोइ थियो ईअं त गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी साहिबु हिते आयो ऐं उन्हनि जवाननि जी जनाज़े नमाज़ में शिरकत कई। ऐं जंहिंखां पोइ राति ताईं हिकिड़ो ॿीहर हिकु भेरो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हिकिड़ो नोटिफिकेशन हिकिड़ो ऑर्डर कढियो वियो आहे ऐं जंहिंमें इहो चयो वियो आहे त 17 जुलाई ताईं जेके अफ़गान शहरी आहिनि उहे पाण मुरादो मुल्क छॾे हलिया वञनि। ऐं ॿी सूरत में जेको आहे सो सभिनी सूबाई हुकूमतनि खे चयो वियो आहे त हिकु भेरो ॿीहर अफ़गान शहरनि जे लाइ ख़िलाफ़ु क्रैकडाउन शुरू कजे ऐं पोइ रोज़ाने जी बुनियाद ते समूरा सूबा जेके आहिनि उहे वफ़ाक़ी हुकूमत खे रिपोर्ट ॾींदा त हुननि केतिरनि अफ़गान शहरनि खे हितां कढियो आहे। इहो कुझु वक़्तु अॻु में बि इहा सूरतहाल साम्हूं थी हुई ऐं जंहिंखां पोइ कुझु एक्टिविज़म बि असांखे नज़र आयो। सिंध में अंदरि पुलिस हरकत कई शुरू, ख़ासि तौर ते कराची में उन वक़्त में असां मीडिया खे जेकॾहिं कंहिं SSP तरफ़ां का प्रेस रिलीज़ जारी थी रही हुई त उहा तक़रीबन 95% उहे ई प्रेस रिलीज़ हुयूं जंहिंमें इहो पियो ॿुधायो वियो त असांजे ज़िले मां अॼु असां एतिरा जेके आहिनि या हिन अंग में अफ़गान शहरी जेके आहिनि उहे बेदख़ल कया आहिनि या गिरफ़्तार कया आहिनि। त उहे किथे विया, अञा केतिरा मौजूदु आहिनि ऐं छा हिकु भेरो ॿीहर इहा जेका पॉलिसी आहे इहा कामयाबु थींदी या कामयाबु न थी सघंदी। ऐं ॿियो इन पॉलिसी खे जेका अफ़गान शहरी जेके पनाहगीर जेके गैर क़ानूनी तौर ते तरसियल आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढण जे लाइ सिंध हुकूमत ते केतिरी रिस्पॉन्सिबिलिटी थिए थी, सिंध हुकूमत जा इदारा इन में केतिरो फ़ाल किरदारु अदा करे सघनि था। इन ते ई असां अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। मज़हर राहूजो साहिबु पाण मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहिनि, क़ौमी अवामी तहरीक जा असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। जगदीश आहूजा साहिबु पाण मरकज़ी अॻवान आहिनि सिंध यूनाइटेड पार्टी जा, उहे बि असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। ॿिन्ही महिमान सां पाण अॼोके हिन मौज़ू ते गुफ़्तगू कंदासीं। साईं, तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। मज़हर साहिबु, तव्हां खां शुरूआति कयूं। कीअं था सम्झो हिकु भेरो ॿीहर कराची में हिकु वॾे अरसे ताईं त अमन उमान जी सूरत हाल ठीकु हुई ऐं अचानक दहशतगर्दनि जो हमिलो थिए थो ऐं उहो बि इन नोए जो थिए थो त रेंजर्स हेडक्वार्टर खे निशानो बणायो थो वञे। हीअ जेका नई लहर दहशतगर्दी जी हुन में अफ़गान शहरी मुलविस आहिनि, त तव्हां पहिरीं त छा चवणु चाहींदो इन हमले जे बारे में? साईं ज़ुएब साईं, वॾी महिरबानी। तव्हां मौक़ो ॾिनो, तमामु ही अहम मसइलो आहे ऐं कराची में हीउ जेको वाक़ियो थियो आहे उन ते ॻाल्हाइण लाइ तव्हां मौक़ो ॾिनो, वॾी महिरबानी। बुनियादी तौर ते सभ खां पहिरीं त मां हीउ नौजवान रेंजर्स या एहलकार जेके शहीद थिया आहिनि उन ते अफ़सोस जो इज़हार कयां थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीउ अफ़गानी जेके आहिनि उहे अॻु में बि सिंध में पाकिस्तान में मुख़्तलिफ़ दहशतगर्दियुनि में मुख़्तलिफ़ क्राइम्स में इन्वॉल्व रहिया आहिनि। ऐं उन जे करे 6-8 महीना पहिरीं तव्हांखे ख़बर हूंदी त वफ़ाक़ी सरकार इहो ऐलान कयो त हीअ अफ़गानी जेको आहे इन बुनियाद ते त हीअ दहशतगर्दी मुल्क में दहशतगर्दी ऐं मुख़्तलिफ़ क्राइम्स में इन्वॉल्व आहिनि, इन करे हितां हिननि खे कढियो वञे। वफ़ाक़ी सरकार ऐलान कयो, मुख़्तलिफ़ हंधनि ते सूबनि तमामु ख़ासि तौर ते पंजाब उन में ज़बरदस्त कमु कयो ऐं पर सिंध जेको आहे उन में कुझु बि कोन कयो। मां ईअं चवंदुसि कुझु बि कोन कयो। बस्ती अफ़गानी जेका बस्ती उहा ॾाथऊं, इहो काफ़ी हो जाए भई। उहे जेके उते हज़ारे माण्हू हुया उन्हनि खे तव्हां गिरफ़्तार कयो, उहे त गिरफ़्तार थियणु खपनि हा न। उन्हनि जो को अहिड़ो बंदोबस्तु कजे हा जो उहे गिरफ़्तार थियनि हा, उन्हनि खे पोइ उन्हनि इदारनि जे हवाले कयो वञे हा जेके बाज़ाब्ता उन्हनि खे जेको आहे मुल्क खां निकाली कनि। पर थियो हितां हीअं त माना हिननि जे आशीर्वाद सां आबादियूं ॾथियूं ऐं पोइ हितां को निकितो वञी नौशहर फ़िरोज़ में वेही रहियो, को दादूअ में वेही रहियो, को वञी झोल में वेही रहियो, को किथे वेही रहिया। हींअर बि सॼी सिंध में जेको आहे उहो अफ़गानी फैलियल आहिनि। अॻु में कराचीअ में जेका वॾी अक्सरियत हुई, हींअर उहो सिंध जे बाक़ी ॿियनि ज़िलनि में ॿियनि ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में उते वेठा आहिनि ऐं उन्हनि खे आशीर्वाद कंहिंजी आहे, उन्हनि जा सहूलियतकार केरु आहिनि, उन्हनि खे सेटल करण में, उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण में, उन्हनि खे उते रहण में उहे केरु आहिनि? उहो सिंध सरकार आहे। सिंध सरकार संजीदगीअ सां उन वक़्तु कुझु कयो कोन कयो।
क़ौमी अवामी तहरीक मोहतरम अयाद लतीफ़ अलीअ साहब जे सदारत में इहो फ़ैसिलो थियो त वफ़ाक़ी सरकार हीउ जेको फ़ैसिलो कयो आहे उनजी असां आजा कईसीं ऐं बाइकाते इजलास थियो, उन में इहो फ़ैसिलो कयो वियो त क़ौमी अवामी तहरीक हिन में भरपूर जेको आहे मुहिम हलाईंदी। असीं सभिनी समूरनि असांजे ज़िले जा मर्कज़ी अॻुवान जेके हुआ, सदर हुआ, जनरल सेक्रेटरी, उन्हनि सभिनी खे उहे सभु उते जे इंतिज़ामिया सां DC सां ऐं उनखां पोइ SSP सां मुलाक़ातूं कयूं। मां पाण वञी टटे जे SSP उन वक़्तु हुयो आफ्ताब निज़ामानी साहिबु, उन सां वञी मिलियोसि, उन्हनि खे चयोसीं त बसि वफ़ाक़ी सरकार हीउ ऐलान कयो, उन ते संजीदगीअ सां जेको अमल थियणु खपे। क्रिमिनल माण्हू जेके हिते वेठा आहिनि, जेके स्टेट लाइ, जेके मुल्क लाइ, जेके मुल्क जे अवाम लाइ वॾो ख़तरो आहिनि, उन्हनि जी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे, हू 24 तव्हांखे ख़बर आहे हिते जेको आहे सो सी साइड ते जेको आहे सो अफ़गानिस्तान जा झंडा खयो, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु जेको आहे नारा वेठा आहिनि। हिते जेको आहे सरेआम जेको आहे सोराब ॻोठ वटि जेको आहे सो रोड बंदि कयो, मेन हाईवे जेको आहे सो बंदि कयो, माण्हुनि खे लाथऊं, माण्हुनि जूं बेइज़तूं कयूं, सिंधी माण्हुनि सां तादियूं कयूं, उन्हनि जे माना तज़लील कयूं, औरतुनि वीचारनि जी जेको आहे सो तोहीन कयूं, बदमाशी, गुंडागर्दी, सरेआम, हीउ सभु कुझु थिए पियो। सिंध सरकार कान थी ॾिसे। अहिड़ा क्रिमिनल माण्हू जेके मुल्क जे सालमत लाइ वॾो ख़तरो आहिनि, ऐं इहा ॻाल्हि आउं रुॻो कोन थो चवां, इहा ॻाल्हि ऑफिशियली वफ़ाक़ी सरकार डिक्लेयर कई। उन खां पोइ मुख़्तलिफ़ इदारा जेके ISPR वग़ैरह जेके उन्हनि बि डिक्लेयर कयो त हीउ पाकिस्तान जे जेके दहशतगर्दी थिए थी उन में ही इन्वॉल्व आहिनि। अहिड़ा माण्हू जेके मुल्क लाइ रिस्क हुजनि, जेके मुल्क लाइ वॾो ख़तरो हुजनि, जेके क्राइम हुजनि, जेके मुल्क जे शहरियुनि खे क़तल कंदा हुजनि ऐं ॾोह कंदा हुजनि, उनखे जेकॾहिं के माण्हू मख़सूस पंहिंजे मफ़ादनि तहत सपोर्ट कनि था या तहफ़ुज़ कनि था या उन्हनि जा सहूलियतकार थियनि था, त हिन सॼे वाक़ियो हीउ जेको हींअर ताज़ो वाक़ियो थियो आहे उन जो ज़िम्मेवार केरु चइबो? जेकॾहिं उन वक़्तु जेको ख़तरो महसूसु कयो वियो ऐं जेका ॻाल्हि डिक्लेयर कई वई त हीउ जेको आहे राज जा एजेंट आहिनि ऐं हीउ जेको आहे दहशतगर्दी कान्हे, जेकॾहिं सरकार जेको आहे उहो संजीदगीअ सां उन ते अमल करे हा त अॼु हीउ वाक़ियो न थिए। अच्छा जगदीश साहिबु, मज़र राव जी साहिब जी ॻाल्हि खे उन सवाल खे थोरो अॻिते खणी अचे त भई सिंध हुकूमत जा मफ़ाद आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई नथी करे, तव्हांजी नज़र में हिन जा कहिड़ा मफ़ाद थी सघनि था अफ़गान शहरनि में? ॾिसो, सिंध हुकूमत मुंहिंजे नज़र में अञा उनजो जेको हमेशह किरदारु रहियो आहे, ख़ासि तौर ते 2008 खां वठी फैसिलिटेटर, सहूलियतकार, उहा सिंध में जेका बि तबाही आई आहे, करप्शन थी आहे, जेको आहे कैनाल ठहिया पए, हाणे NFC जो हिसो ॾिनऊं, हर दौर में PP जेको आहे फैसिलिटेशन जो किरदारु थी अदा करे। अफ़गान पनाहगीरनि जे मामले ते बि हुन त खुले चवंदा आहिनि, निसार खोड़े जा बयान आहिनि त भई इहे बिहारी, बर्मी, अफ़गानी, इन्हनि खे असां शनाख़ती कार्ड ॾियूं जीअं इहे असांजा वोटर थियनि। ही पंहिंजो वोट बैंक जे टके जे मुफ़ाद ख़ातिर, जीअं जहिड़े ख़ातिर बकरी विकिणबी आहे, तीअं पीपल्स पार्टी हमेशह सिंध जो सौदो पंहिंजे ख़सीस मुफ़ादनि ख़ातिर कयो आहे, सो बि ज़ाती, गिरोही ऐं माफ़ियाई मुफ़ादनि जे ख़ातिर। त हीउ जेको अॼु वाक़ियो थियो आहे, कराचीअ जे वाक़िअनि जी तव्हां तारीख़ खणी वठो त रेंजर्स जे हेडक्वार्टर ते ई पहिरियों भेरो हमिलो आहे। रेंजर्स जे मोबाइल्स ते, पेट्रोल गाॾियुनि ते, गश्ती गाॾियुनि ते हमला थींदा रहिया, पूरी तारीख़ आहे, 90 खां वठी हले थी पई, पर रेंजर्स हेडक्वार्टर ते ई पहिरियों अटैक आहे ऐं एॾो मुनज़िम अटैक आहे। ऐं इन जो हिकिड़ो वॾो अलमियाती पहलू आहे त जेको ज़िंदह गिरफ़्तार थियो आहे उहो चए थो त असांखे चयो वियो त हीउ काफ़रनि जो क़िलो आहे, हिते काफ़र था रहनि, तव्हां काफ़रनि खे था मारियो। तव्हां हिन मसइले जी जड़ खे त ॾिसो, जॾहिं श्वेत फ़ौजूं अप्रैल खां डिसंबर 79 में आयूं अफ़गानिस्तान में, त अफ़गानिस्तान में माण्हुनि खे लॾायो वियो त पाकिस्तान इस्लाम जो क़िलो आहे, हीअ जेको आहे इस्लामी जिहाद आहे कुफ्र जे ख़िलाफ़ु, यानी जिन इहो मसइलो पैदा कयो उन वक़्तु पाकिस्तान उन्हनि खे ॿुधायो वियो त इस्लाम जो क़िलो आहे। अॼु उन्हनि खे ॿुधायो थो वञे त हीउ हाणे कुफ्र जो क़िलो आहे। जॾहिं इमरान वज़ीर एज़म हो, जॾहिं हीउ तालिबान जो ॿियो दौरु आयो, तव्हां ॾिठो त उते बि वञी काबिल में चांहि जो कोप पीतो वियो ऐं इहे नारा लॻा, इहो बयानु आयो, ॻाल्हि इमरान जी कोन्हे, वज़ीर एज़म पाकिस्तान चए थो त अफ़गानिस्तान ग़ुलामी जा ज़ंजीर टोड़िया। उन वक़्त ताईं तव्हांजे लाइ इहे तालिबान असासो हुया। अॼु तालिबान वॾे में वॾा इत्तेहादी कंहिंजा आहिनि? इंडिया, चाइना, रशिया। ठीकु, त हाणे उतां खां पोइ जॾहिं इहो ई तालिबान, इहो ई अफ़गानिस्तान पाकिस्तान जे अंदरि टेररिज़म जे लाइ इस्तेमालु थियणु लॻो, त पोइ इन्हनि जी में पॉलिसी शिफ्ट आई त हाणे ही असांजे लाइ असासो न आहिनि,
हाणे इहे असां लाइ लाइबिलिटी आहिनि, हाणे उन्हनि खे एलिमिनेट करिणो आहे, उन्हनि खे कढणो पिया। पर हींअर बि पॉलिसी ॿिनि क़िस्मनि जी आहे। गुड काप बैड काप जी पॉलिसी अॼु बि हली रही आहे, रियासत हली रही आहे। अॼु बि हिकिड़ा तालिबान आहिनि जेके मोबे वतन आहिनि, हिकिड़ा तालिबान आहिनि जेके पाकिस्तान जा दुश्मन आहिनि। हिन जो इफेक्ट छा पियो? सिंध में असां अफ़गानी कॾहिं ॿुधो कोन हुओसीं। सिंध में अफ़गानी आया, उन सां गॾु स्मगलिंग आई, उन सां गॾु हीरोइन आई, उन सां गॾु क्लाशनकोफ आई, उन सां गॾु सॼी जेको आहे अमन अमान जी सूरत हाल आई, टेररिज़म जा इशूज़ आया। त इहे सभु पैदावार कंहिंजी आहिनि? उन जंग जी जेका पाकिस्तान जी हुई कोन, अमेरिका ऐं सोवियत यूनियन जी, हिन फरंट स्टेट जे तौर ते खयों। हाणे असांजे लाइ इशू छा थी वियो? असां जेके सिंधी माण्हू आहियूं, असां सिंधी माण्हुनि जी क़ौम परस्ती पंहिंजे DNA में ई उहा क़ौम परस्ती आहे जंहिं लाइ जेका लतीफ़ बयानु कई आहे त करी मथे सिंध सुकार आलम सभु आबाद करी। हिते हमेशह नेशनलिज़म खे कॾहिं सोशलिज़म सां ॻंढियो वेंदो आहे, पर मां चवंदो आहियां असांखे फ़र्क़ु करणु खपे इंसान दोस्त क़ौम परस्तीअ में ऐं जेको आहे क़ौमी शाविनिज़म में। क़ौम परस्ती ऐं क़ौमी शाविनिज़म ॿ अलॻि शयूं आहिनि। सिंधी माण्हू इंसान दोस्त मोपे वतन क़ौम परस्तीअ जो उनजो रूह जो DNA आहे। जेकॾहिं GM सैद बि लिखे थो त पैगाम लतीफ़ थो लिखे, जेकॾहिं असांजो पलीजो बि चवे थो, जाम सां सॼी सिंध जी क़ौम परस्त कम्युनिस्ट तहरीकनि इंसान दोस्त जेको आहे क़ौम परस्ती ऐं हुबुल वतनीअ खे खयो आहे। असांजो जेको रवैयो आहे उहो इहो आहे त हिननि जो असुल वतन अफ़गानिस्तान आहे, उनजी बाइज़त बावकार वापसी थियणु खपे। ऐं उन में बि को ईअं बावकार तरीक़े सां नथा वञनि त पोइ जेको रियासती ॾंडो आहे उन सां बि फिलहाल उन्हनि खे नेकाली त मिलणु खपे। हक़ीक़त इहा आहे त पॉलिसी जॾहिं रियासत शिफ्ट कंदी आहे न, त करणु चाहे त उनजे हथ में सभु कुझु हूंदो आहे। लखे जेको आहे ॾिसो, अॼु बि असां जॾहिं जेको आहे इहो सॼे केस ते सिंध यूनाइटेड पार्टीअ जेको आहे 48 कलाकनि जी बुख हड़तालूं करायूं सभिनी डिवीज़न, पर उनखां अॻु में असां डेटा कलेक्ट कईसीं। अफ़गानिस्तान में केतिरा आहिनि, कोयटिया में केतिरा आहिनि, कराची में केतिरा आहिनि, बलूचिस्तान में ऐं पेशावर में केतिरा आहिनि। ऐं ॿियो ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ा आहिनि रजिस्टर्ड, ॿिया आहिनि नॉन रजिस्टर्ड। त हिननि जी ऑफिशियल पॉलिसी इहा आहे, जॻह कढणु चाहिनि त को मसइलो कोन्हे को। ऐं उन में हिकिड़ी ॿी शइ हूंदी आहे, असां चाहियूं था त हिन जो हिकिड़ो इफेक्ट त हिन वाक़े जो इहो आहे त भई तव्हां कढो था, पर इहा पॉलिसी हिन वाक़े खां शुरू न थी आहे। जॾहिं खां अफ़गान तालिबान एंटी पाकिस्तान पॉलिसी एडॉप्ट कई आहे, तॾहिं खां इहा पॉलिसी थी आहे। हाणे हिन में वन स्टेप फॉरवर्ड थियो आहे। इहो ई था चऊं न त भई इन में साईं मुज़र साहिबु मतिलबु सिंध हुकूमत जे हथ त कंहिं कोन ॿधा न। त जेकॾहिं सिंध हुकूमत सदाईं चवंदी त बाबा इहे असां ते ॿार आहिनि, असांजी मईशत ते ॿार आहिनि, असांजे लाइ अमन अमान जी सूरत हाल इन्हनि जे करे आहे। हाणे जॾहिं रियासती पॉलिसी बि आहे त भई हिननि खे कढणो आहे, त पोइ सिंध हुकूमत जा हाणे त हथ आज़ादु आहिनि। ऐं या वरी जीअं जगदीश साहिबु चयो पियो त असल में इहो आहे त हीअ जहिड़े नमूने सां न इहा आई हिते मंशियात आई, इहे सभु शयूं आयूं। हाणे सूरत हाल इहा आहे त इहे जेके दहशतगर्द आहिनि उहे इन्हनि ई मंशियात फ़रोशनि सां गॾिजी अचनि था। मिसाल तौरु पुलिस खे ख़बर आहे त हीअ मंशियात जी गाॾी आहे, उन मंशियात जी गाॾी में अधु में मंशियात पियल आहे, अधु में बारूद पियल आहे, ऐं उन में उहो माना स्मगलर बि अचनि था, उन स्मगलर सां गॾु दहशतगर्द बि अचनि था। त प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी त कराची खे सिक्योर करणु त सिंध हुकूमत जी आहे। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। असुलु ॻाल्हि इहा आहे त हीअ इक़्तिदारी टोलो जेको इक़्तिदार में वेठो आहे, हिननि जा पंहिंजा ज़ाती मफ़ाद जेके आहिनि या हिननि जा पंहिंजा तबक़ाती मफ़ाद जेके आहिनि उहे एॾा अहम आहिनि जो उन जे अॻियां मां सम्झां थो त मुल्क जो अवाम या मुल्क जेको आहे या मुल्क जो तहफ़ुज़ या मुल्क जी सालमियत जेका आहे उहा शायदि एतिरी अहमियत कोन थी रखे। छो त भई जॾहिं हिकिड़ा माण्हू जेके इलीगली आहिनि, जंहिंजो पाकिस्तान सां को तल कोन्हे, जेके गैर क़ानूनी हिते आबाद आहिनि, जॾहिं सरकार जेको आहे उहो ऐलान करे थी त इन्हनि खे तव्हां जेके गैर क़ानूनी माण्हू आहिनि सभु खे तव्हां कढो, हिन वटि सभु रिकॉर्ड पियो आहे। इहो कोन्हे त का हिन वटि का शइ कान्हे, इहे टपी आया ईअं, हे वीचारा एतिरा सादड़ा आहिनि, हिननि खे का ख़बर ई कान्हे जहान जी, हीअ बसि ईअं बाला भोला आहिनि, सभु हिननि वटि हर शइ पई आहे। हिननि खे ख़बर आहे त कंहिं जेको आहे कूड़ो डोमिसाइल ठारायो आहे, हिननि वटि सॼो रिकॉर्ड पियो आहे त कंहिं जेको आहे कूड़ो जेको आहे NIC ठारायो आहे। बाबा जेके तव्हांखे सभु ख़बर आहे, तव्हां वटि पावर आहे, तव्हां वटि मशीनरी आहे, ऐं सिंध जो अवाम मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहा पुरज़ोर जेको आहे घुर कंदो रहियो आहे त हीअ गैर मुल्की जंहिंजो हिन मुल्क सां को तल कोन्हे ऐं हीअ मुल्क जे सालमियत लाइ वॾो ख़तरो आहिनि। हीअ रुॻो हिकिड़ो पासो आहे। ॿियो पासो हिन जो इहो बि आहे त हीअ लखे माण्हू जेके गैर क़ानूनी तौरु असांजे सरज़मीनुनि ते हिते आबाद थिया आहिनि, उहे असांजे माशत ते बि ॿार आहिनि, उहे असांजे गुज़र जे वसीलनि ते ॿार आहिनि, उहे असांजो पेट कटनि था।
मुंहिंजे बचे खे जो रोज़गार मिलणु खपंदो उन ते हू ज़ोरी गैरक़ानूनी तौर जेको आहे सो कब्ज़ो कयो वेठो आहे। जेके वसीला जन मां मुल्क जे अवाम खे सिंध जे अवाम खे फ़ाइदो मिलणु खपंदो उन ते हू क़ाबिज़ थियो वेठो आहे गैरक़ानूनी। त इन जो पासो हिकिड़ो इहो बि आहे। ॿियो जेको कल्चरल हिन जो आहे त हिननि जी जेका हीअ हिकिड़े सफ़ा क़िस्म जा माण्हू जेके तमामु वॾो अरसो जेको आहे उहो जंग में रहिया आहिनि, हिननि जी सफ़ाकी एॾी आहे, एॾा सफ़ा कनि जो तव्हां तसवर कयो। हिननि जा क्रिमिनल्स जेको आहे उहे कंहिं मामूली ॻाल्हि ते हर क्रिमिनल कंदो आहे, पर ही माण्हूअ खे ईअं टुकड़ा टुकड़ा करे छॾींदा। हिननि में को रहम, छो त हिननि जी सॼी जेको आहे उहा तरबियत अहिड़े क़िस्म जी आहे त भई अहिड़ा माण्हू जेके मुल्की सालमियत लाइ ख़तरो हुजनि, आख़िर पीपल्स पार्टीअ लाइ ॿी अहिड़ी कहिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे जो हिननि जे ख़िलाफ़ु को एक्शन नथी खणे? छो कोन थी हिननि खे कढे? हिननि ॿुधाइनि त सही भई तव्हांजो कहिड़ो मफ़ाद आहे, तव्हां सहूलियतकारी छो था कयो, गैरक़ानूनी माण्हुनि खे सपोर्ट तव्हीं छो था कयो, छो उन्हनि जी आबादियुनि खे लीज़ था ॾियो, छो उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां फैसिलिटेट था कयो, छो उन्हनि खे उन्हनि जे लाइ जेको आहे सो सिंध जा रोज़गार जा ज़रिया जेको आहे उन्हनि जे हवाले था करियो? आख़िर तव्हां ॿुधायो त सभी त तव्हांजा, पर ॻाल्हि सिधी आहे त अविलियत, छो त हिननि खे बुनियादी तौर ई आलमी साम्राज्य जा दलाल आहिनि। हिननि वटि सिर्फ़ु जेको आहे एजेंडा इहा आहे त आलमी साम्राज्य जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ करिणो आहे, पंहिंजे मुल्क जे मफ़ादनि जे तहफ़ुज़ जो, पंहिंजे मुल्क जे सालमियत जो जेकॾहिं हिननि खे उनो हुजे या को ख़्यालु हुजे हा त हे ईअं हिननि खे रहण ॾियनि हा छा? हीअ त पहिरियों जॾहिं सरकार ऐलान कयो तॾहिं सफ़ाई थी वञणु खपंदी। हींअर ज़िम्मेवार केरु आहे? ज़िम्मेवार उहे माण्हू आहिनि जन उन ते सही तरीक़े सां अमल न कयो। भला ही हमरा जेके हुतां अचानक हिते आया ऐं अची कार्रवाई कयूं छा? न सर, हिननि जा सहूलियतकार हूंदा न, ही कराची में जेको रहिया हूंदा, हिननि खे सॼो जेको आहे रस्तो ॾेखारियो वियो हूंदो, हिननि खे हिकु हफ़्तो अॻु में आया, हू जेको आहे पुलिस कंहिंखे ख़बर न पई, कंहिंखे ख़बर कोन पई आहे। उन में असांजा इदारा जेको आहे किथे हुआ, पर उन्हनि जा सहूलियतकार हितां जा जेके मक़ामी, इहा त जांच थियणु खपे त ही सॼो हफ़्तो रहिया किथे, कंहिं हिननि खे खारायो पियारियो, कंहिं हिननि खे सहूलियतकारी कराई, रस्ता ॾेखारिया, कंहिं हिननि खे सॼे हिन मामले खे जेको आहे मैनेज कयो। हू हितां आया बसि अचे जेको आहे कार्रवाई करे विया, इहा सॼी थियणु खपे, सॼी शइ आवाम जे साम्हूं अचणु खपे। ऐं जेसि ताईं ईमानदारीअ सां, सचाई सां पंहिंजे मुल्की मफ़ादनि खे अहमियत ॾेई ऐं जेके फ़ैसिला थियनि था मुल्क जे सालमियत ऐं आवाम जे मफ़ादनि लाइ, उन ते ख़ासि तौर ते हीउ जेको मसइलो आहे असीं इनखे इन जी अॼा कयूं था। हींअर जेको ताज़ो वरी सरकार फ़ैसिलो कयो आहे त हिननि खे निकाली ॾियो, क़ौमी अवामी तहरीक उन जी अॼा थी करे, ऐं असां वरी हिकिड़ी मुहिम हलाईंदासीं सॼी सिंध में। वरी असीं हर जेको आहे वसावरे वटि वेंदासीं, मिनिस्टर वटि बि वेंदासीं, DC वटि बि वेंदासीं, SHO वटि बि वेंदासीं, SSP ॾे बि वेंदासीं। हीअं तव्हांजे हिन चैनल जे जेको आहे सो थ्रू मां जेको आहे रिक्वेस्ट कयां थो जनाब IG साहब, जनाब वज़ीर आला साहब, हीउ हिकिड़ो अहम मसइलो आहे जेको पाकिस्तान जे सालमियत सां गॾोगॾु सिंध जे अवाम जो तमामु अहम इशू आहे। त हिननि खे फौरी तौर जेको आहे सो क़ानूनी क़दम खणी उन्हनि खे जेको आहे सो निकाली ॾी वञे ऐं प्रॉपर तरीक़े सां सभु अरेंज कया वञनि। अच्छा जगदीश साहब, जीअं मज़र साहब ॻाल्हि पई कई त जीअं मुंहिंजो बि सुवालु हुयो त भई हिन पीपल्स पार्टी वटि मजबूरियूं कहिड़ियूं आहिनि इन कम जे लाइ? त किथे ईअं त कोन्हे त काफ़ी माण्हू जिन जा शनाती कार्ड हितां जा ठही विया आहिनि, डोमिसाइल हितां जा ठही विया आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि जा उहे नाला वोटर लिस्ट में हूंदा, त पीपल्स पार्टी खे वोट खपे, कराची में सीटूं खपनि, उन्हनि खे MP बि हिननि मां करणा आहिनि, उन्हनि खे टाउन जा चेयरमैन बि हिननि मथां ई करणा आहिनि। हिकु त माना इहा मजबूरी थी सघे थी। ॿियो कुझु वक़्तु अॻु में बि हिननि इहो ॾिठो त जीअं न हिते कराची में पीपल्स अमन कमेटी ठाहियूं, त वरी ईअं पख़्तूननि जे लाइ बि हिननि हिकिड़ी कमेटी ठाही, उहे बि अचो असां सां गॾिजो। पोइ केरु बि आहे, अफ़गानी आहे या केरु आहे, त उन्हनि खे बि गॾु करण जे लाइ हिननि कोशिशि कई त उहे बि पीपल्स पार्टी जो वोट बैक वठे। त पीपल्स पार्टी मजबूरी वॾे में वॾी इहा आहे, पीपल्स पार्टी खे इन्हनि खां पोइ वोट खपे, त उनजे करे हिननि जे ख़िलाफ़ु एक्शन थिए। न ॾिसो, मजबूरी पीपल्स पार्टी जी काई बि कान्हे, हर कंहिं जा मुफ़ाद हूंदा। हुननि जो मुफ़ाद कहिड़ो आहे, हुन जी एजेंडा ई कहिड़ी आहे, हर क़ीमत ते इक़्तिदार में रहणु, सही, उन जे लाइ हू हर क़िस्म जी सौदेबाज़ी करण लाइ तयारु आहिनि। हिन में त हिननि खे रियासत बि नथी चवे, ही रुगो टके जो मुफ़ाद जे ख़ातिर त कराची में असां पंहिंजो वोट बैंक वधायूं, ही पाण करे रहिया। हिन में फैसिलिटेशन खां बि वधीक प्राइम क्रिमिनल जो किरदारु अदा करे रहिया। हुनखे सिंध सां कुझु कोन्हे त हिन में डेमोग्राफिक असांजी सिंध जी आबादी इम्पैक्ट थी वञे, हिनखे काई परवाह कोन्हे। इन करे हिननि सभिनि खे ओपनली पॉलिसी स्टेटमेंट ॾेई चुका आहिनि त जेके बि सिंध में धारिया आहिनि उन्हनि खे त असां शनाख्ती कार्ड बि ॾींदासीं, वोटर बि ॾींदासीं, इहो माना हुननि में फैसिलिटेशन खां वधीक प्राइम क्रिमिनल वारो रोल था प्ले कनि। त उहो त PPA जो रोल बिल्कुलु क्लियर आहे, उहो हुन लिकायो बि कोन्हे चइजे। बसि असां सिंधी माण्हू वरी बि और घोड़ था वञो त भाई को मुतबादिल कोन्हे, फलाण कोन्हे, के एक्सक्यूज़ ॾेई वरी बि PPA जा हथ असां मज़बूत कंदा आहियूं, जंहिंजे नतीजे में सिंध जी तक़दीर नथी बदिलिजे।
पहिरीं प्राइम ॻाल्हि इहा आहे। ॿी जॾहिं हिन वाक़े जे हवाले सां मां हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि ज़ेरे बहस आणणु चाहियां थो। असां हिकिड़ो थींदो आहे जीअं मां ॻाल्हायो जेको आहे रूट काज़िस कहिड़ा आहिनि, उन खां पोइ इफेक्ट। ज़ाहिरी इफेक्ट सभिनि खे इहो त नज़र अचे थो त हितां मथां कराचीअ मां अफ़गानी जो इनख़िलाफ़ वधीक थिए ऐं इहा सिंध जे लाइ बहितर आहे। ठीकु आहे, जेको डिस्कस थियो कराची प्रेस क्लब ते जे छिमा किरमानी पे वञे थी त पुलिस अरेस्ट थी करे। माना पीसफुल मूवमेंट। असां अॻे प्रेस क्लब में आराम सां जलसा कंदा हुआसीं। प्रेस क्लब इहो शाउनिज़म त रियासत जो कोन्हे, पीपल्स पार्टी जो आहे न। हाणे पीपल्स पार्टी खे त हाणे कोन चयो वञे छिमा किरमानी खे ॿधो ॿिन्ही जो आहे। पीपल्स पार्टी जे अच्छा हिननि खे बि औरतुनि खे लठियूं लॻियूं आहिनि, उहे हाणे हिननि खे रियासत त कोन हणायूं हूंदियूं न क़ौमी अवामी तहरीक जे न्याणियुनि खे। तव्हांजो ॻाल्हि थो कयां, ताक़त कंहिंजी बि हुजे, हथ त पीपल्स पार्टी जो थो लॻे न। लठ त जेका आहे उहा पुलिस जे हथ में आहे। पर ॾिसो, मां बिल्कुलु इन में पीपल्स पार्टी खां सवाइ त थी नथो सघे न। सिंध पुलिस केरु आहे? पीपल्स पार्टी आहे न। मां ॿी ॻाल्हि थो कयां त पीपल्स पार्टीअ सां गॾिजी करे सिंध जे अंदरि या पूरे पाकिस्तान जे अंदरि जेका पुरअमन तहरीकूं आहिनि उन्हनि खे कुचलियो पियो वञे। साईं, पुरअमन कहिड़ी तहरीक खे कुचलियो पियो वञे? का कहिड़ी जेका मुल्क जे ख़िलाफ़ हुजे उहा कीअं पुरअमन रहंदी? मतिलबु मां तव्हांजे घर में रही तव्हांजे घर खे मां टोड़ींदुसि। कश्मीर जी तहरीक मुल्क दुश्मन तहरीक कान्हे। बलोचनि जी तहरीक उहा पुरअमन आहे, उहा जेको आहे मुल्क दुश्मन कोन्हे। असां जेको आहे अवामी तहरीक SUP, असां जेका क़ौमी तहरीक हलायूं पिया उहा पुरअमन तहरीक। उन्हनि सां तव्हांखे न गॾियणु खपे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांजो ऐं हुननि जे नज़रिए में वॾो फ़र्क़ु आहे। तव्हांजी जदोजहद जेका आहे उहा सिंध जे अवाम जे लाइ पाकिस्तान जे आइन ऐं कानून जे अंदरि आहे न। ईअं सी तव्हां पाकिस्तान जे पार्लियामानी निज़ाम खे क़बूल कयो था, उनजे करे तव्हां ॿई पार्टियूं इलेक्शन जो बि सोचियो था न। ठीकु आहे, हुते त किसो ई ॿियो आहे। हाणे किसो ॿियो हुजे, मज़र साहब उन्हनि सां ॻाल्हियूं थींदियूं। हलो हाणे उन बहस खां हटी था वञूं। उन मर्कज़ में एॾो वॾो अटैक जो थियणु, छा असांखे सोचणो पवंदो, ॾिसणो पवंदो त इहो किथे इंटरनेशनल एजेंडा में वरी जॾहिं पाकिस्तान जे अंदरि कराचीअ खे अलॻि करण जी एजेंडा, पाकिस्तान जे अंदरि 9 सूबनि जी एजेंडा, पाकिस्तान जे अंदरि समूरा जेको आहे सूबाई अख़्तियार ख़तमु करे जेके अहिड़ी तरमीम में बि मिलिया उहे बि मर्कज़ खे ॾियणु, अहिड़ी तरमीम में जेका सूबाई ख़ुदमुख़्तियारी मिली, NFC में जेको कुझु मिलियो उहो सॼो वफ़ाक़ खे ॾियणु। हाणे इन जे पोयां हिकिड़ी ॿी टाइमिंग बि थी सघे थी। जेकॾहिं अहिड़ा वाक़िया थींदा त वफ़ाक़ खे बि बहानो मिलंदो त कराचीअ में अमन अमान जो मसइलो आहे, असां हिन ते अञा फौलादी जकड़ रखूं। त पोइ इहा सोच जो इहा शइ बि नज़र में रखो। ठीकु आहे, पर इन नियत खे ख़तमु करणु त पीपल्स पार्टी जी ज़िमेवारी थिए थी न। उनजा साॻियूं ॻाल्हि आहे न। पीपल्स पार्टी सम्झे थी त जेकॾहिं अहिड़ी ॾिसो, पहिरीं शइ त 28वीं तरमीम वारी ॻाल्हि त रुॻो हवा हुई। इहो कराची खे अलॻि करणु, वफ़ाक़ जे हवाले करणु की चंद माण्हुनि जी ख़्वाहिश थी सघे थी, या नवां सूबा ठाहिण बि अञा चंद माण्हुनि जो शो आहे। हिकु सीरियस लेवल ते शयूं को बिल अची क़ौमी असेंबली में कोन पेश थियो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जेकॾहिं कराची खे क्लीन ऐं नीट करे इन्हनि ॾोहारियुनि खां, त पोइ कंहिंखे वफ़ाक़ खे या कंहिं इदारे खे इहा सोचण जी ज़रूरत ई कोन थींदी। हो चए त कराची के हवाले कयो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। को इशू ई कोन्हे, 2 मिंटनि जो कमु आहे। ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे ख़बर आहे त हिते कराची जो हिकिड़ो दौरु इहो जो हमरा हिकिड़ा हूंदा, उहे चवंदा 1 2 3 गो, सॼो शहर बंदि थींदो। हाणे नथो थिए। ठीकु आहे, 10 15 माण्हू रोज़ जो क़तल थींदा, गाॾियूं सड़ंदियूं। हाणे किथे आहिनि? कीअं थियो? 2 ॾींहंनि में सॼो मामिलो जेॾीमहिल सीरियस थिया त बाबा हीउ मुल्क लाइ ख़तरनाक आहे ऐं हाणे वधीक का गुंजाइश कान्हे, सफ़ाई करे छॾियूं। तीअं ही बि को इशू कोन्हे न बाबा। को अहिड़ो अमल त कोन्हे जेको तव्हां पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु कयो था। हिकिड़ा गैर क़ानूनी रेज़िडेंट्स आहिनि जंहिंजो को बि जेको आहे सो तव्हां जेकॾहिं एक्शन खणो त उहो तव्हांजो लीगल ई आहे। इहो को इशू आहे छा त गैर क़ानूनी माण्हू जेके रहनि था ऐं उहे क्राइम बि कनि था, उहे मुल्क में जेको आहे अफ़रा तफ़री बि कनि था ऐं दहशतगर्दी बि कनि था ऐं हिन लेवल जा जेको आहे वाक़िआ करे ऐं सॼे मुल्क जे अवाम में हिकिड़ी बेचैनी बि फैलाइनि था, उन्हनि माण्हुनि खे कढण में कहिड़ो प्रॉब्लम आहे? हीअ हेतिरी मशीनरी आहे, हेतिरियूं एजेंसियूं आहिनि, हेतिरी सरकार सॻोरियूं वेठियूं आहिनि। हीअ चाहे त हिकिड़े हफ़्ते में इहो सभु कुझु थी सघे थो। त असीं इहो हिननि खे चऊं था, इहा गुज़ारिश करियूं था ऐं मुतालबो करियूं था। क़ौमी अवामी तरीक़े इहो मुतालबो करे थी त संजीदगीअ सां सीरियस थी मुल्की मफ़ादनि खे अहमियत ॾियो, अवाम जे मफ़ादनि खे अहमियत ॾियो। सभ खां अहम ऐं उत्तम जेको आहे उहो पाकिस्तान ऐं सिंध जो अवाम आहे। उन्हनि जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु जेके माण्हू कमु कनि पिया उन्हनि खे फौरी तौर ते जेको आहे सो
निकाली ॾिनी वञे। रुॻो अफ़गानी न, पाकिस्तान में तरसियल उहे समूरा गैरक़ानूनी माण्हू जेके हिते पाकिस्तान में गैरक़ानूनी वेठा आहिनि, उन्हनि खे निकाली मिलणु खपे। उहो उनजो तालुक़ु चयो आहे हिंदुस्तान सां हुजे, बंगाल सां हुजे, बर्मी हुजे, XYZ, जेको गैरक़ानूनी माण्हू हिते रहे थो पियो उनखे हितां जेको आहे निकिरणु खपे ऐं अफ़गानियुनि सां गॾोगॾु उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु एक्शन थियणु खपे जेके हिते गैरक़ानूनी रहनि था। ऐं सरकार संजीदगी सां थींदी त इहो ईअं ई थी वेंदो जीअं अॻु में कराची में दहशतगर्दी ख़तमु करण लाइ जेके हिननि उपाउ वरिता, त हीअ ईअं ई फर्स्ट क्लास आलीशान थी वेंदो जेकॾहिं हू संजीदगीअ सां सीरियसली जेको आहे हिन एक्शन वठनि त थी वेंदो। अच्छा, ॿी आख़िरी सुवाल तव्हां ॿिन्ही खां पुछंदुसि, वरी साॻियो सुवाल वरी तव्हां ॾे बचां थो लाॻी थो। अच्छा मज़र साहिबु, हिकिड़ी शइ त हाणे घटि में घटि असांखे हिकु सिंधी हुजण जे नाते असांखे हाणे इहो बावर कराइणो पवंदो त दहशतगर्दी कहिड़े बि फॉर्म में हुजे, कंहिंजे तरफ़ां बि हुजे, क़बूल नाहे करणी। ठीकु आहे, उहो केरु बि हुजे, कहिड़े बि क़िस्म जी, मतिलबु केरु बि थी सघे थो। उहे पोइ रियासती इदारनि ते जेकॾहिं केरु हमिलो करे थो या आम माण्हुनि ते हमिलो करे थो, उहे शयूं जेके आहिनि त अवाम जे इस्तेमालु जूं, उन्हनि ते कॾहिं बम हया था वञनि, कॾहिं ग्रेनेड हया था वञनि, कंहिंजे तरफ़ां बि लॻनि, कहिड़ी बि तनज़ीम जे तरफ़ां लॻनि, सिंध खे हिन वक़्तु कहिड़ी लेवल ते वञी करे इहो ॿुधाइण जी ज़रूरत आहे त दहशतगर्द हूंदो आहे, उहो पंहिंजो पराओ न हूंदो आहे, उनजी का क़ौमियत न हूंदी आहे, उनजी का ज़ात न हूंदी आहे, उनजी का ॿी का हमदर्दी हुनजे लाइ सिंध जे माण्हुनि वटि जेका सूफ़ियनि जी धरती आहे, जेका पुरअमन मिज़ाज जी धरती आहे, उनमें दहशतगर्दी जी का गुंजाइश न आहे। इहा सही ॻाल्हि आहे। रुॻो दहशतगर्दी न, दहशतगर्दी बि, हा, पर जेके क्रिमिनल माण्हू वेठा आहिनि, पंहिंजा करप्ट माण्हू वेठा आहिनि, दहशतगर्दी कनि था जी, करप्शन करे हिन जेको सॼी सिंध, सॼे पाकिस्तान जे आवाम खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे। असांजा जाइज़ पैसा असां जेको सॼो ॾींहुं सुबुह जो उथण खां वठी करे राति ताईं जेको आहे टैक्स ॾियूं था। तव्हां हीअ जेको कोर्ट वठी आया आहियो, अॻु में टैक्स ॾियणो हूंदो। तव्हां वञो कंहिं होटल ते वञी मानी खाओ त हुन बिल में जेको आहे टैक्स वेठा लिखियो पिया। असां जेको सुबुह खां राति ताईं टैक्स ॾियूं था, हीअ जेके बजटूं पेश कनि था खरबे अरबे रुपयनि जूं, इहे तव्हां असांजा जाइज़ पैसा आहिनि। बुनियादी तौर सरकार जी इहा ज़िम्मेवारी आहे त उन जाइज़ पैसा मां जेका सरकार जी कानूनी ज़िम्मेवारी आहे त माण्हुनि खे रोज़गार ॾिए, माण्हुनि जे लाइ सहूलियतूं पैदा करे। पर हीअ छो त पाण बि जेको आहे साफ़ु कोन्हनि, हीअ पाण क्रिमिनल आहिनि, हीअ पाण करप्ट आहिनि, हीअ खरबे रुपयनि जूं करप्शनूं कयूं, असांजे जाइज़ पैसनि खे तबाह ऐं बर्बादु कयो, सॼी सिंध जे इंफ्रास्ट्रक्चर खे जीअं हिन बर्बादु कयो आहे। त हीअ बेसिकली जेके क्रिमिनल टाइप माण्हू वेठा आहिनि, इक़्तिदार ते कब्ज़ो कयो, जेके असां ते मुसलत कया विया आहिनि, उन्हनि जा धंधा कहिड़ा आहिनि। हाणे इन्हनि जी इन करे हिननि जी जेका आहे उहा अवलियत जेका आहे उहा अवाम न आहे। त असीं इहो मुतालबो कयूं था त हीअ जेके जन माण्हुनि क्राइम कया आहिनि, जन पाकिस्तान जे सिंध जे अवाम जे वसीलनि ते कब्ज़ा करे, गुज़र करे, करप्शनूं कयूं आहिनि, बदमाशियूं कयूं आहिनि, गुंडागर्दियूं कयूं आहिनि ऐं ज़बरदस्ती लुटियो आहे, फुरियो आहे, उहे सभु जांच थियणु खपनि। उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु इहो को मुल्क जे फ़ाइदे में आहे छा? हीअ करप्शन जेका हिननि कया आहिनि, हिननि जेके धंधा कया आहिनि, हिननि जेके गैंग्स आहियूं आहिनि, हीअ जेको हेठि सां खां वठी करे लाॻी थो, हिननि जेको असांजे कल्चर खे तबाह करे छॾियो आहे। हीअ जेके सिंध जा अज़ीम आदर्श हुआ, समाजी ज़बरदस्त शानदार क़िस्म जूं रवायतूं, उहे सभु तबाह बर्बादु थी वियूं। हिननि रुॻो करप्शन कई आहे छा? हिननि रुॻो असांजा पैसा लुटिया आहिनि छा? हिननि रुॻो असांजो खीसो कटियो आहे छा? हिननि रुॻो असांजे गुज़र जा बुनियादी वसीला विकिया आहिनि छा? हिननि वॾी हिकिड़ी समाज में अफ़रा तफ़री करे असांजे हज़ारे सालनि जूं जेके अज़ीम रवायतूं, अज़ीम समाजी आदर्श हुआ, उन्हनि खे तबाह ऐं बर्बादु कयो आहे। हिननि गुज़िरियल 25-30 साल में जेको मुसलसिल इहा हक़ीक़त, हू त पर हुया ई दुश्मन, जेके मकारी कयो वेठा आहिनि। इन करे अवाम खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त हिननि जे मकर खे ताक़त खे मुंहुं ॾेई सघिजे थो, ताक़त सां मुक़ाबिलो करे सघिजे थो। ख़बर आहे त हीअ दुश्मन आहे, पर हीअ जेके ॿहरू पिया आहिनि, हीअ जेके मकर कयो वेठा आहिनि, हीअ जेके फ्रॉड कयो वेठा आहिनि, हीअ जेके अवाम सां ठगियूं था कनि, हीअ जेके अचे इलेक्शन जे टाइम ते माण्हुनि खे दिलासा था ॾियनि ऐं माण्हुनि खे चवनि था असां तव्हांजे लाइ जेको आहे हीअ कंदासीं ऐं उनखां पोइ इक़्तिदार जे ऐवाननि में जॾहिं पहुचनि छा उते वञी जेको आहे हीअ अवाम जे ख़िलाफ़ु कनि था। हीअ अवाम जे वसीलनि खे, बुनियादी गुज़रे वसीलनि खे लुटनि था। हीअ असांजो पाणी बंदि आहे, हुनजो ज़िम्मेवार केरु आहे? इहे ई माण्हू आहिनि। हीअ जेको असांजो पाणी हींअर सॼी सिंध में शदीद खोट आहे। सिंध जे कुझु इलाइक़नि में अहिड़ी हालत आहे जिते को माण्हू मरी थो वञे त लाश खे जेको आहे गुसल ॾियण लाइ पाणी कोन्हे। बदीन वारनि माण्हू सॼी सिंध में वीचारा एहतिजाज पिया था कनि, पाणी बंदि आहे। भई छो? उनजो ज़िम्मेवार केरु आहे? हीअ सरकार सॻोरी जेके माण्हुनि खां वोट वठिया था वञनि, या असां ते मुसलत आहे, आईनी तौर हिन जी ज़िम्मेवारी न आहे छा? पाणी हिते वरी चोरी था कराइनि, पाणी ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। बिल्कुलु मुंड वारो पुछड़ी वारे खे पाणी कोन थो। बिल्कुलु इहा बि अहम ॻाल्हि आहे। पंजाब त कोन थो ॾिए असांखे, पर जेको हिते अचे थो उहो बि वॾेरा हिक ॿिए खे जेको आहे खणी जेको बासर आहे उहो अॻिते पाणी वञणी कोन। बिल्कुलु अहम ॻाल्हि आहे।
त पाणी जेको अचे थो भला उनजी डिस्ट्रीब्यूशन जेका आहे उहा प्रॉपर थिए, इहा बि हिकिड़ी दहशतगर्दी आहे। इहा बि दहशतगर्दी। अच्छा जगदीश साहिबु तव्हां साॻियो सुवालु इहो त माना सिंधी माण्हुनि खे हाणे कीअं इहो अहसासु करिणो पवंदो या इहो यकीन ॾियारणो पवंदो त सिंध जेका अमन जी धरती आहे, दरवेशनि जी सूफ़ियनि जी धरती आहे, हिकिड़ो जो सिंध जो मिज़ाज वेड़ वारो दहशतगर्दी वारो आहे बि कोन, त असां कीअं हिन दहशतगर्दी जी नंदा कयूं ऐं असां कीअं सॼी दुनिया खे ॿुधायूं त दहशतगर्दी कहिड़े बि फॉर्म में हुजे, कंहिंजे तरफ़ां बि हुजे, त उनजी मज़म्मत कबी ऐं दहशतगर्द पंहिंजो हुजे या पराओ हुजे कॾहिं बि क़बूल कोन्हे। ॾिसो असां जेका सिंधू तहज़ीब आहे न दुनिया लाइ मिसाली पुरअमन इंसान दोस्त तहज़ीब रही आहे, त दहशतगर्दीअ जे हर फॉर्म खे सिंध कॾहिं बि क़बूल न कयो आहे। उनजी मज़मत त सॼी सिंध मज़मत त छा उनखे हमेशह जेको आहे रिजेक्ट ई कयो आहे। केॾी बि तव्हां कहिड़े बि नाले में कोशिशि कई आहे कॾहिं बि कामयाबु न थी आहे। त सिंध त दहशतगर्दीअ खे हमेशह रद्द कंदी आई आहे। बाक़ी ॿियो सुवालु जेको तव्हां कयो त असां छा पीपल्स पार्टीअ मां कहिड़ी उमेद कयूं या उहा चाहे त करे थी सघे, इन ते मां बिल्कुलु हिकिड़ो टू द पॉइंट पंहिंजो कंक्लूजन ॾींदुमि। सही जी जी। पीपल्स पार्टीअ मां कंहिं बि चङाईअ जी उमेद करणु ॿ खां ॿेर घुरण आहे। पीपल्स पार्टी सिंध लाइ हिकिड़ो नासूर आहे जंहिंखे इस्टेब्लिशमेंट सिंध जे नक में नाकेली विझण जे लाइ बहितरीनु हथियार तौरु इस्तेमालु करे रही आहे। सिंधी माण्हुनि खे इहा नाकेली कटणी पवंदी, इन नासूर मां जान छॾाइणी पवंदी। सिंध जे वसीलनि जो तहफ़ुज़, सिंध जी सावरेंटी, उन खां पोइ ई एश्योर थींदी। ठीकु आहे। फतह जो रस्तो बाक़ी हिकिड़ो आहे जेको सिंधी क़ौम पाण अख़्तियार कयो, जेका असां दरिया बचायो तहरीक 9 महीना हलाईसीं, केतिरी पुरअमन हलाईसीं। उन तहरीक जे नतीजे में असां कामयाबी हासिलु कईसीं, उहा आर्ज़ी कामयाबी। असांखे पंहिंजी पुरअमन मज़ाहिमती सघ एॾी मज़बूत करणी आहे जो सुभाणे पंजाब त छा दुनिया जी कंहिंखे ताक़त न हूंदी जो सिंध खे झुकाए सघे। ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही महिमान जी।